ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करयां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 13 अध्याय जे बेबाग में ॾिठो त पंडित भविष्यवाणी कइनि था त ॿुधाइनि था त राजा परीक्षित कीअं थींदो, उनजो मुस्तक़बिल कीअं थींदो, हू छा कंदा मुस्तक़बिल में, ऐं आख़िर उन्हनि जो अंत कीअं थींदो ऐं उहे कीअं भवसागर पार लंघे वेंदा। पोइ पंडित इहो बि ॿुधाइनि था त महाराज परीक्षित राजा युधिष्ठिर जे कुल जो नालो रोशन कंदा। उन खां पोइ पाण इहो ॾिठो त राजा युधिष्ठिर पंहिंजे चाचे धृतराष्ट्र ऐं पंहिंजी चाची माता गांधारीअ खे वॾे आदर भाव ऐं प्रेम सां पंहिंजे घर में रहाइनि था। पोइ जॾहिं विदुर जीअ खे ही ॻाल्हि ख़बर पए थी त मुंहिंजो भाउ धृतराष्ट्र अञा ताईं युधिष्ठिर जे घर में वेठो आहे, युधिष्ठिर जो अन्न वेठो खाए, ऐं मुंहिंजो भाउ पोरो थी वियो आहे, त बि हिन जे मन मां संसारी मोह माया न निकिती आहे। विदुर जी इहो ख़्यालु कइनि था ऐं वञी पंहिंजे भाउ खे हिन संसारी मोह माया खां छॾायां, तंहिं में मुंहिंजो बि भलो थींदो ऐं मुंहिंजे भाउ जो बि भलो थींदो। पोइ जॾहिं विदुर जी वीचार करे परमेश्वर जी मर्ज़ी अनुसार हस्तिनापुर में पहुता त हस्तिनापुर जे राज मंदिर में राजा युधिष्ठिर घणो आदर भाव करे हथ जोड़े खेसि चयो, तव्हां असांजे कुल में श्याम सुंदर जी भक्ति पैदा करे वॾो उपकार कयो ऐं पंहिंजी वॾी कृपा करे असांखे पंहिंजो दर्शन ॾिनो आहे। तव्हांजे हृदय में 8 ई पेर परमेश्वर जो वास रहंदो आहे ऐं असां अव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां पंहिंजा चरण असांजे घर में आणे असांजे घर खे पवित्र कयो आहे। हे काका श्री विदुर, तव्हां असांखे पंहिंजे पुटनि वांगुरु पालियो थे ऐं ॾुखे वक़्त में असांजी मदद कंदा हुआ। जंहिं वक़्तु दुर्योधन ऐं कौरवनि असांखे लाख जे किले में बंदि करे असांखे मारण जो मंसूबो ठाहियो हो, तंहिं वक़्तु तव्हां दया जी वाट सां अॻे ई उन किले जे हेठां सुरंग खोटाई ऐं असांजा प्राण बचाया। तव्हां तमामु उपकार भरियो कमु कयो आहे जो अची असांखे दर्शन ॾिनो अथव। अव्हां ॿुधायो त कहिड़नि कहिड़नि तीर्थनि ते विया हुआ। द्वारिकापुरी विया हुजो त कुझु हाल श्री श्याम सुंदर जो बि ॿुधाइजो, छो त जॾहिं खां हू मूंखे राजगद्दी ॾेई विया आहिनि तॾहिं खां कुझु बि हाल संदसि मुंहुं खे न मिलियो आहे। विदुर ॿियनि सभिनी तीर्थनि जो हाल हिकु हिकु करे ॿुधायो, लेकिन यदुवंशियुनि जे मरी वञण ऐं श्री कृष्ण भॻवान जे अंतर ध्यानु थियण जो हाल न ॿुधायो, छो त हिन सोचियो त अर्जुन पाणे अची ॿुधाईंदो। जेकॾहिं मां ॿुधाईंदसि त राजा युधिष्ठिर खे ॾाढो ॾुखु थींदो। उन खां बहितर आहे त अर्जुन पाणे ई अची उनखे ॿुधाए। चङा माण्हू चई विया आहिनि त अहिड़ी ॻाल्हि कंहिंजे रूबरू न करणु घुरिजे जंहिंजे ॿुधण सां हुन जो दिलि दुखी थिए। जॾहिं महल में स्त्रियनि विदुर जे अचण जो हाल ॿुधो तॾहिं द्रौपदी ऐं ॿियनि सभिनी उनखे परमेश्वर जो भक्त सम्झी दंडवत कयो
ऐं सभु हस्तिनापुर जा रहाकू उन जे अचण ते तमामु घणो ख़ुशि थिया। पोइ विदुर जी उतां खां धृतराष्ट्र जे कक्ष में वियो ऐं वञी धृतराष्ट्र खे ऐं गांधारीअ खे ॾंडवत कयो। तॾहिं धृतराष्ट्र पंहिंजे भाउ सां गले मिली रोई चयो, ए भाउ, तुंहिंजे वञण खां पोइ मूं ते ॾाढा ॾुख पिया आहिनि। मुंहिंजा सभई पुट मारिजी विया आहिनि ऐं राजगद्दी हली वई आहे। विदुर जी ही ॻाल्हि ॿुधी चयो, ए भाउ, मुरली मनोहर जी मर्ज़ी अहिड़ी तरह हुई छो त उन पृथ्वीअ तां बोझ लाहिण वास्ते अवतार वरितो आहे। हाणे ॿुधायो त राजा युधिष्ठिर तव्हां सां कहिड़ो वहिंवार थो करे। धृतराष्ट्र चयो, राजा युधिष्ठिर मूं सां ॾाढो प्रेम रखी मूंखे पंहिंजे पीउ ऐं गांधारी खे पंहिंजी माता समान ॼाणींदो आहे। अर्जुन बि मुंहिंजो घणो आदर भाव कंदो आहे। पर भीमसेन राजा युधिष्ठिर जे परपुट मूंखे गारियूं ॾेई चवंदो आहे त जॾहिं तुंहिंजा पुट दुर्योधन ऐं ॿिया गादीअ ते क़ाइमु हुआ तॾहिं तो ज़ेर गॾियल लॾूं मूंखे खाराइण जी कोशिशि कई ऐं असां पंहिंजे ॿाहिरनि खे लाखशाला में जलाइण जी कोशिशि कई। हाणे तूं चाहीं थो त असां तुंहिंजी पालना करियूं। तो जहिड़ो त ॿियो को पापी ऐं अधर्मी हिन सॼी दुनिया में न हूंदो। ही ॻाल्हि भीमसेन जी मुंहं खां सठी नथी वञे ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं चई धमकाईंदो आहे त राजा युधिष्ठिर खे मुंहिंजी चुगली हणंदे त चवण खां अॻु में ई तोखे मारे विझंदसि। ही ॻाल्हि ॿुधी विदुर जी वीचार करे चवणु लॻो, ॾिसो त परमेश्वर जी माया अहिड़ी त प्रबल आहे जो अहिड़ी ख़राबु हालत थियण बाद बि धृतराष्ट्र ऐं गांधारी घर खे नथा छॾीनि। जीअं लालची आदमी पुराणे कपिड़े खे बि न छॾींदो आहे, अगरचे उहो पुराणो वस्त्र हिन वटि हमेशह न रही हिकिड़े ॾींहुं ज़रूरु नास थी थो वञे, तीअं ही शरीर बि सदाईं नथो रहे ऐं हिन खे ॿुढापण ते बि पंहिंजे तन जी प्रीत नथी छॾे। तंहिं करे हिननि ॿिन्ही खे ज्ञान ॾेई संसारी मोह माया खां छॾाइणु घुरिजे, जंहिंमें हिननि ॿिन्ही जी मुक्ति थींदी। हे भाई, भीमसेन जी इहा ॻाल्हि सची सम्झी तव्हांखे हिकु क्षण बि राजा युधिष्ठिर जे घर रहणु न घुरिजे, छो त तव्हां पंहिंजे राजभोग करण जे वक़्तु अधर्म सां कहिड़ा कहिड़ा ॾुख भीमसेन खे ॾिना हुआ उहे तव्हांखे यादि हूंदा। अव्हां जे पुटु दुर्योधन सॼी सभा जे साम्हूं उन्हनि जी स्त्री द्रौपदीअ सां ग़लति वहिंवार कयो, उन्हनि जी बेइज़ती कई, पंजनि पांडवनि खां सॼो राजकाज अधर्म सां जुए में खेॾी जीतियो, उन्हनि खे लाखशाला जे किले में सारण जी कोशिशि कई। नंढे हूंदे भीमसेन खे अव्हां लॾूअ में ज़ेर ॾेई खाराइण जी कोशिशि कई ऐं अहिड़ियूं घणियूं ई साज़िशूं अव्हां जे पुटु दुर्योधन ऐं अव्हां जे साले शकुनी पांडवनि जे ख़िलाफ़ु रचियूं हुयूं। मुंहिंजा भाउ, मूं त ॿुधो हो परमेश्वर जी माया तमामु घणी प्रबल थींदी आहे, लेकिन अॼु अखियुनि सां थो ॾिसां वाक़ई उहा तमामु प्रबल आहे जो तव्हांजा सभई पुट पोटा मारिजी विया आहिनि ऐं राजगद्दी बि हथ मां हली वई आहे। तव्हां बि मरण जे वेझो अची पहुता आहियो ऐं जंहिं भीमसेन अव्हां जे पुटनि खे मारियो तंहिंजे हथ जी रोटी वठी खाओ था। अव्हां खे शर्म बि नथो अचे ऐं ईअं ई घणियूं कड़वियूं ॻाल्हियूं विदुर जी पंहिंजे भाउ धृतराष्ट्र खे चई ॿुधायूं। पोइ विदुर सम्झाइनि था त तव्हां ॿुढा थी विया आहियो ऐं हिन शरीर जी का बि गारंटी न आहे
मतिलब त ही कॾहिं नास थी वञे कंहिंखे कहिड़ी ख़बर। उन करे तोखे हितां खां उत्तराखंड में हलियो वञणु घुरिजे। उते वञी हरी चरणनि जो ध्यानु करे पंहिंजो शरीर छॾे ॾे, जंहिं करे तुंहिंजी मुक्ति थींदी। संसार में त अव्हांजी ही गत थी आहे, हाणे पंहिंजो परलोक छो था बिगाड़ियो। धृतराष्ट्र ही ॻाल्हि ॿुधी चयो, ए भाउ, तूं सच थो चवीं, मुंहिंजी बि इहा ई मर्ज़ी आहे, पर असां ॿई ज़ाल मुड़ुस अखियुनि खां जुदा लाचार आहियूं त कहिड़ी तरह उत्तराखंड ॾांहुं वञूं। तॾहिं विदुर चयो त अव्हां ॿिन्ही खे आउं उत्तराखंड वठी हलंदसि। अव्हां मुंहिंजा वॾा भाइर आहियो, तव्हांजी शेवा करणु मूं ते फ़र्ज़ु आहे। जेसिताईं अव्हां जीअरा हूंदा तेसिताईं मां तव्हां सां रही अव्हांजी शेवा कंदसि। पोइ आख़िरकार विदुर पंहिंजे कम में सफल थियो ऐं धृतराष्ट्र ऐं गांधारी अधु राति जो विदुर सां गॾु राजा युधिष्ठिर जो महल छॾे हलिया विया ऐं कंहिंखे बि कनो कन ख़बर न पई। ऐं हू उत्तराखंड ऐं हरिद्वार ॾांहुं हलिया विया। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, इहा अथव परमेश्वर जी ठाहियल संसार में मोह ऐं माया, जेका अंतकाल ताईं पंहिंजो पीछो न छॾींदी। कृपया इन खां पासो कजो। सभई चयो जय श्री राम। प्यारा भक्तऊं, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 13हें अध्याय जो 3 भाग संपूर्ण कयो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपा करे हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।